रावलपिंडी 9 मई केसनि में पीटीआई जे 13 कारकुननि खे आज़ादी मञण खां पोइ रावलपिंडी पुलिस ॿीहर गिरफ़्तार करे वरितो। पीटीआई जे कारकुननि खे रावलपिंडी जे दहशतगर्दीअ जे अंत वारी अदालत ज़मानत मंज़ूर थियण ते आज़ादु करण जो हुकुम ॾेई छॾियो। आज़ादी मञण खां पोइ कारकुननि खे अडियाला जेल जे गेट नंबर 3 खां ॿाहिरां गिरफ़्तार कयो वियो। पुलिस मूजिबि जवाबदारनि खे 16 MPO हुकुमनि जे तहत गिरफ़्तार कयो वियो। MPO जा हुकुम रावलपिंडी जे डिप्टी कमिश्नर जारी कया हुआ। जवाबदार हसास इदारे जे ऑफिस जे गेट ते हमले जे केस में नामज़द आहिनि, जिन में असद अबरार, रिज़वान अहमद अली, सजाद, आसिफ रिज़वान ऐं सुहेल शामिल आहिनि। यादि रहे त गुज़िरियल ॾींहुं सुप्रीम कोर्ट 5 जॾहिं त दहशतगर्दी जे अंत वारी अदालत 19 जवाबदारनि जी ज़मानत मंज़ूर कई हुई। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।